अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो चैनल सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो असांजी सिंध जा ॻोठ केतिरो ख़ूबसूरत आहिनि। जॾहिं असां ॻोठ खे कैमरा जी अखि सां ॾिसूं था ॻोठ जी कुदरती ख़ूबसूरती ज़ाहिर थींदी आहे। अचो त ॾिसूं था ॻोठ जा ख़ूबसूरत मंज़र। साहिब खान शहर जी महिरबानी जंहिं असांजे ॻोठ जा ड्रोन फुटेजिस मोकिलिया। साहिब खान शहर जो पंहिंजो बि यूट्यूब चैनल आहे, तव्हां यूट्यूब ते सर्च करे सघो था साहिब शहर जे नाले सां। काठ खे कारो तेल लाइण सां एॾो ई न वठंदी आहे। उत्तर सिंध में वारनि जे फसल में गुल अची विया आहिनि। इंशाअल्लाह जल्द गोगड़ा बि अची वेंदा। दोस्तों उम्मीद है ॻोठ जा ही ख़ूबसूरत मंज़र तव्हांखे पसंदि आया हूंदा। वधीक कहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।